भला ही इनमें तव्हां इनमें सिंध जी आबादकारी लाइ पुठिते पियल आहिनि कोरोना जे करे 2-3 साल जेको तो माण्हुनि जो नुक़सानु थी हलियो ऐं उन खां पोइ वबाई बीमार ऐं परेशानी जे करे आसमानी तकलीफ़ुनि जे करे फसल न थिया बरसातूं जजूं थियूं सैलाबनि जे वर माण्हू चढ़ी हलिया ऐं 2-2 साल माण्हू जेके ज़मीनदार जेके छोटा छोटा काश्तकार हुआ पोइ हिते पइजी हलिया ऐं उन्हनि जे लाइ को तव्हां वटि को मुफ़ीद मशवरो या को पैगाम हुजे त ॿुधायो। ख़बर आहे या न आहे सिंध गवर्नमेंट तक़रीबन 3 लख नंढनि ज़मीनदारनि जिन जी वॾी फौरन एकड़ आहे उन लाइ असां एकड़ 5000 कणक जे बिज जे मथे वरी पहिरियां असां जरा वफ़ाक़ी हुकूमत सां गॾु फ़ैसिलो कयो असां कोई कणक असां इन में ज़मीनदारनि खे बिज ॾींदासीं बिज जेको न ॾेई सघियासीं उन करे पोइ असां 5000 फी एकड़ जे ज़मीनदारनि खे ॾेई चुका आहियूं साईं। अस्सलाम वालेकुम साईं, पंहिंजो तारीफ़ कराराइजो। नालो अब्दुल अबड़ो आहे जी साईं। मां फातिमा फर्टिलाइज़र कंपनी में डेवलपमेंट मैनेजर आहियां साउथ ज़ोन। सही सही असां स्टॉल जेको आहे सो जेका ज़रूरी नुमाइश जनाब लतीफ़ जी फुर्सत असां आई आहे एग्रीकल्चर एक्सटेंशन जे ताउन सां असांजी कंपनी स्टॉल आहे। कंपनी स्टॉल हणण जो मक़सदु इहो आहे त जेके हर हवाले सां जेके असांजे ज़मीनदारनि खे कंहिं ॻाल्हियूं मुफ़ीद मशवरा ऐं असांजे जेके भाण आहिनि ख़ासि तौर ते नाइट्रोफॉस सरसब नाइट्रोफॉस ऐं सरसब कैल्शियम अमोनियम नाइट्रेट उन्हनि जी अफ़ादत जे बारे में ॿुधायो वञे ऐं ज़मीनदारनि खे ॿुधायो वञे त इन्हनि खे कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कजे ऐं कहिड़े कहिड़े फसल में केतिरो इस्तेमालु कजे ताकी जेको आहे इसकी एकड़ पैदावार वधाए सघे। असांजी दावा आहे त घटि में घटि जेको आहे सो असांजे भाण इस्तेमालु करण सां आबादकार जी पैदावार आहे उहा घटि में घटि 10% या 10% वधे इज़ाफ़ो। सही। छो त जेको भाण जो हिसो आहे उहो ज़राअत में तक़रीबन जेको आहे सो किरदार 18 आहे। बाक़ी जेको 18 किरदार आहे उन में ज़मीन जी पोखीराई आहे, बिज आहे, मौसम आहे, दवाउनि जो इस्तेमालु आहे, बिज जी क्वालिटी आहे, पर जेको 50% उन में किरदार आहे सुठी पैदावार खुराक सही। हीअ खुराक असांजी जेका आहे ख़ासि तौर ते सरसब नाइट्रोफॉस जेके असां पुराणो जेके चवंदा हुआसीं उनजी जेको आहे सो जेका pH लेवल आहे उहा 3.5 आहे जेका पूरे पाकिस्तान में कंहिं बि भाण जी सही। 3.5 जेको आहे सो DAP जे मुक़ाबले में असां ज़मीनदारनि खे मशवरो ॾींदा आहियूं सही इस्तेमालु करण ज़मीन खे नरम कयो ऐं नरम करण खां पोइ जेको आहे सो ज़मीन खे सनसब्ज़ ऐं शादाब करे पंहिंजी फसल मां 10% पोयनि भाणनि जो इस्तेमालु करण सां वधीक पैदावार करे उन सिलसिले में स्टॉल हयो आहे। आगाही जे करे असां किताब बि रखिया आहिनि, कणक ते कमंद ते फुटी ते किताब रखिया आहिनि। दोस्त ज़मीनदार अचनि था कंहिं क़िस्म जो को उन्हनि सां घणे मसइलो आहे उहे हाल वार उन्हनि सां कयूं था।